नाथन शाह में एसटीपी जे अॻवान निसार कीरियो जे घरनि मथां पुलिस जी चढ़ाई ऐं साथियुनि मथां कूड़ा केस दाख़िल करण वारे अमल जे ख़िलाफ़ एसटीपी पारां सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं नवाब शाह पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। एहतिजाज में शहर जी सियासी समाजी मज़हबी शहरियुनि ऐं एसटीपी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। एहतिजाज जी अॻवानी कंदड़ फ़कीर अली हसन जामरी वहीद सुप्रियो ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु नवाब शाह में एसटीपी जे एहतिजाज बाद पुलिस एहतिजाज कंदड़नि मथां डमरजी पई ऐं एसटीपी जे अॻवान निसार कीरियो जे घरनि मथां चढ़ाई करे घर भातियुनि मथां तशद्दुद कया वियो। संदसि अमड़ ऐं घरवारी ऐं एसटीपी जे कारकुननि खे गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। हुननि चयो त जेकॾहिं पार्टी जे अॻवाननि ऐं कारकुननि खे आज़ादु न कयो वियो त समूरी सिंध में फीथा रोक हड़ताल कई वेंदी।